छातो तई दिन जो भी फिलियंदा बस बस अरे छातो तई मार न मार बस बस छातो तई चली वाए जा असा देता ना हमारे काम ना आ जा सका एक बेवकूफ जो तेरी गाते में लो मजूर वठी जेकॾहिं अॻियूं ग़लतियूं माफ़ थियनि त रुस्तम खाना असां दिल में त कयो ई कोन पर मुंहिंजे दिल जो ज़ख़्म ओस ताईं कोन छुटंदो जेसि ताईं तुंहिंजे रत जा बुक भरे न पीअंदुसि मजू हर तो पंहिंजे दिल मां गैर कढी छॾ हाँ हाँ मां बि दिल मां गैर अहिड़ी वॾी ॻाल्हि न आहे तव्हां जे लाइ न हूंदी पर मां हुनखे कीअं विसारे सघंदुसि जेको मुंहिंजे भाउ खे मारी ऐं मुंहिंजी भाॼीअ सां शादी करे हिकु औरत जे करे मुंहिंजे भाउ खे क़त्ल कयो वियो पोइ मां हुनखे कॾहिं बि बख़्श न कंदुमि कॾहिं बि बख़्श न कंदुसि मां मजो कॾहिं सोचनि में गुम थी वञ सोचां बि त रेस केॾो न भलो माण्हू आहे जंहिंखे असां मारियो बचायूं अॼु हुन असांखे माफ़ करे छॾियो काना जेसर ॾे ख़ैर हुजे अमर मां खे त राइ सां वॾे इम्तिहान में विझी छॾियो आहे अम्मा जॾहिं चयो अथसि तोखे बि सब्र खां कमु वठणो आहे पर दी अम्मा जे पारां सब्र करे के जे अम्मा सब्र न कयो त मुंहिंजे लाइ मसइलो थींदो तोचे लाइ हाणे को बि मसइलो कोन थींदो हा जे मूं लाइ मसइलो न थींदो त तव्हां लाइ मसइलो थींदो ऐं हीअ हवेली छॾणी पवंदी ना मड़े न इहा वाई त न कढ हाणे इहा हवेली छॾींदा मुंहिंजा दुश्मन बाक़ी खैर के हिन हवेलीअ खां कढणु ॾाढो मुश्किल आहे ॾाढो हा अम्मा जेकर तू सब्र न कयो ऐं घणो गोड़ वधी वियो त लाज़मी दिलावर पंहिंजे सुकून जे लाइ असांखे हितां कढी छॾींदो अम्मा मां त सब्र खां कमु वठंदसि पर मूंखे पक आहे त इहा ॾाइण कॾहिं बि सब्र कोन कंदी कॾहिं बि माठ करे कोन वेहंदी पई मुंहिंजे लाइ खॾूं खोटींदी पई खोटींदी जॾहिं तूं कुझु न कंदीअ त सकीना जी चालूं अजायो थी वेंदियूं ओ अम्मा तूं नथी सम्झे मुंहिंजी मिठी मां तूं ॿोच मूंखे ख़बर आहे न इहा ॾाइण तोखे हिन हवेलीअ मां ऐं इन्हे दिलावर खान जे दिल मां कढण जे लाइ वॾा हीला हलाईंदी सब्र करे कोन वेहंदी इहा सब्र करे दिलावर खान बाबा बंजो जे मथां एतिरा केस न आहिनि जो हिनखे माफ़ी न मिली सघे मूं जांच कराई आहे ॿ टे खूननि जा केस लॻल अथसि उन केसनि जी का पोइवारी कोन्हे का जेकॾहिं तव्हां थोरी हिन जी मदद कंदव न त ही मोलाई वरी नए सिरे ज़िंदगी गुज़ारे सघे थो ॿियनि केसनि मां त आज़ाद कराए वेंदोमांसि बाक़ी मूसा ख़ान ऐं हुनजे साहुरनि जे केसनि मां आज़ादी तरह ॾुखी आहे इन केस खे बि कूड़ो ॻाल्हाए सघिजे थो इन लाइ सिकंदर 3-4 लखनि जो वात खोलींदो 3-4 लखनि जो रेस मां सिर्फ़ ॿिनि ताईं ॾेई सघां थो चइबो त ॾाढो माल ठाहियो थी हिकु बेवकूफ़ हथ अची वियो जेकॾहिं हाणे रेस तव्हां भवाई कयो त ठीकु आहे मां नए सिर कोशिश कयां थो हा रोको जी ज़िंदगी ॾाढी अज़ाब आहे सर जेकॾहिं हिन जो भलो थिए थो न त महिरबानी करे कोशिशि ज़रूरु कजो जेकर अहिड़ी ॻाल्हि थी त खणी हवेली छॾणी पवंदी ओ अम्मा जे असां ने ये हवेली छड़ी त जीअं हुन सोनीअ सां हालत कई है न ईअं ई हिन सोनीअ खे बि बदनाम करे तो हवेलीअ मां धिका ॾेई कढराईंदी इन्हे करे ई मां हिते देरो जमाई वेठी आहियां त जे तोखे को कोसो भाव न लॻे बाक़ी मूंखे पंहिंजी परवाह कोन्हे अमड़ मां जहिड़ी उस में तहिड़ी छांव में अम्मा तूं मुंहिंजे लाइ परेशान न थी जॾहिं मुंहिंजा दामन साफ़ आहिनि त सकीना को बि दाग मूं मथां न हणी सघंदी अम्मा तूं अञा ॿार आहे ॿार तूं इन्हे धूतीअ जे चालन खां वाक़ुफ़ न आहे अम्मा जेका ॿिनि भाउनि खे वेढ़ाए तबाह करे सघे थी उहा तोखे त हीअं हिकिड़े सेकंड में हिन हवेलीअ मां धिके ॿाहिरि कढी सघे थी बसि इन्हे करे ई मां हिते पई आहियां जे इन्हे ॾाइण नांगण जा ॾंद भञी मां इन्हे खे लाचार करे विहारिया त तूं इन्हे जे ॾंग खां बचे अम्मा पोइ त तोखे सब्र खां कमु वठणो पवंदो कंदसि सब्र कंदसि मड़े इहो माठ करे वेहण मुंहिंजे लाइ ज़हर जे प्याले मिसल पर मां इहो ज़हर जो प्यालो रोज़ पई पीअंदसि रोज़ अमड़े
मां थोरो शहर पे वञा हिकिड़ी नज़र रख। सर खैरन में सर? डीएसपी साहब ॾे पे वञा तो कुछ नफ़री वधाए दे। ठीक है सर। भैया ठीक। कादे भाऊ कादे कादे पर यार मुसीबत बसी अची आहे त वाकई मुसीबत पर निकरी हलंदासीं यार। यार जमाल मुंहिंजी सलाह वठ त वापसि हलूं। अरे अचो अचो मुंहिंजो ज़िमो आहे तूं रुगो मात करे हलजांइ। हाँ दे खबर अॼु वरी हिन खे मेड़ कयो वठियो पियो चीचा। मेड़ असां त पहिरीं कम सां पिया वञूं। अलाए मूं सम्झो त शायदि मूंॾे पिया अचो। असांखे कहिड़े नांग खाधो आहे जो तुंहिंजे घर जी पंहिंजी ॾाढ़ी पटराईंदासीं। निकुर यार जमाल निकुर। छो 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 अदा चिबड़ अदा चिबड़ न चओ रुगो फटन ते वती सी लूण मुरकींदी। समझा थी तोखे अञा हिकिड़ी महिमानी अञा बि खाराइणी पवंदी। भाऊ जमाल ॿे ख़बर भला अॻिते विठी कोन थो ॿुधाई मुंहिंजे ॿार ने प्रोग्राम ठाहियो अथई आहे। माई वॾी तूं मुंहिंजे दोस्त चिबड़ जी दिलादारी करे ॾाढो ख़राबु कमु कयो आहे। हाणे हलो मां नथी चवां त साणा थींदा था वञो। हल 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 हाया थी अञा हिनखे हिकिड़ी सेखत ॾियणी पवंदी। अहिड़ी सेखत ॾियांसि जो मोही वाकई विसरी वञे हलियो। आयो आहे वॾो। बाबा साईं अकबर खे वञण न ॾियो। यार रमू जे करे बार पाण वञण जो नथो थिए न त मां बि कोन कहां। जेकर रोकियो सा त न रमू न मूंखे पूरी पक आहे त छोरी अकबर वटा इन छोरीअ जे करे त मुंहिंजो पुटु मारियो वियो आहे। हा इन करे ई अकबर मुंहुं लिकाए हितां भॼी वियो। बाबा साईं ओए हाणे काॾे वेंदो? असां वटि वियो त हुनखे छोकिरी सां मिलण लाइ तकलीफ़ पई थिए। चइबो त हाणे खुलिया मुंहिंजी मौज मस्तियूं कंदो। रमू अकबर खुलियाम छोरी सां वञी कोन मिलंदो छो त हुनखे ख़ौफ़ आहे त असां हुनजे पोयां जांच ज़रूर कंदासीं। जेसिताईं अकबर जो ख़ौफ़ ख़तम न थींदो न तेसिताईं अकबर न छोरीअ खां परे ज़रूर रहंदो। जे बाबा साईं तव्हां सचा आहियो अकबर हिकु ख़सीस छोरीअ जे करे दोस्तनि सां फिटायो आहे त पोइ हू ॾोही आहे। रमू जेसिताईं मूंखे पक्को सबूत न मिलंदो न तेसिताईं अकबर में हथ न विझंदुसि छो त मूं माण्हू मारूं ॾियनि त ख़ान दोस्तनि सां धोखो कयो ऐं हिकु शक जी बुनियाद ते दोस्त खे क़त्ल कयो। भला बाबा साईं दिलावर खान सां मिलण लाइ कॾहिं था हलो? सुभाणे दिलावर खान सां मिलंदासीं। उन खां पोइ हिन हाकिम खान सां बि हिकु हिकाणी कंदासीं ज़रूर कंदासीं। लालू इते रखीस हाणे इन छोर खे अकेलो कोण में ॾाढो मज़ो ईंदो ना बाबा साईं ना हाणे इन छोरे जे मथे ते हथ रखी पंहिंजो करे इनखे ख़ान ख़िलाफ़ इस्तेमाल करणो आहे। तूं पंहिंजी जाइ सही आहे कमाल ख़ान घणे जे अकबर ख़ान खे छॾे चुको आहे पर बाबा उन ख़िलाफ़ हथियार कॾहिं बि कोन खणंदो बाबा साईं हथियार ज़रूर खणंदो। पंहिंजे सिर मथां मौत जो ख़ौफ़ अथसि पंहिंजो सिर बचाइण लाइ हथियार ज़रूर खणंदो। त पोइ उन ॾींहं जो वेही इंतज़ार कयूं जॾहिं ख़ान अकबर मथां हमलो करे। तमामु जल्द बाबा साईं तमामु जल्द ये ॿई पाण में विढ़ंदा। बाबा साईं मूं त इहो महसूस कयो त ख़ान अकबर खे ॼाण मारियो अथई बसि। जेकॾहिं ख़ान अकबर
अकबर के मारे छड़ियो तो असा के फायदो न थींदो। असा के फायदो तने थींदो बाबा साईं जॾहिं असां अकबर जे हथां इन्ही मगरमच्छ खे मारायूं। इन्हीअ लाइ अकबर जे मथे ते हथ फेराइण लाज़मी आहे। इहो ई त मां चवां पियो बाबा साईं। सभ खां पहिरियां असांखे हाणे इहा जांच करणी पवंदी त अकबर हाणे किथे रहे थो ऐं कंहिंजो सहारो वठे थो। कमाल खान बाबा हाणे इहा तूं जल्द मां जल्द जांच कर। पोइ न छोरे जे मथे ते हथ घुमाए पंहिंजो करेसि ऐं पोइ इन छोरे खान खे पाण में विढ़ाए विढ़ाए तबाह करे छॾींदासीं। हाणे जल्दबाज़ी न कजाए पुट, जल्दबाज़ी न कजाए। न बाबा साईं न न हाणे जल्दबाज़ी न कदम जल्दबाज़ी, बल्कि अहिड़ो तवार कदम जो कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी त क़यामत कीअं अची वई क़यामत। पुट इहो छा पियो चई? कहिड़ो वार कंदे हाणे? कंहिंजे मथां वार कंदे? बाबा तूं छा थो समझी त मां बेगैरत थी वियो? न बाबा न, मां अदा जे कातिलनि खे माफ़ न कंदुमि अदा जे कातिलनि खे माफ़। चइबो त तुंहिंजी दिलि अञा बि साफ़ न आहे। बाबा दिलि त साफ़ आहे पर अंदर जे इंतकाम जी जेकी बाहि ॿरे थी न उहा न विसामंदी बाबा, न विसामंदी। जेसि ताईं अदा जे कातिल खे क़ब्र फेरो नथो कयां क़ब्र फेरो। तुंहिंजे भाउ खे मारण वारो सूबेदार सिकंदर आहे, सिकंदर। बाबा गोली क्यों ॻाल्हाई हुजे, हथ जेके हुनजे पोयां आहिनि न उहे मां हथ ॾिसी चुको आहियां हथ मां। छा मक़सद आहे तुंहिंजो? मुंहिंजे मक़सद जी तमामु जल्द तोखे ख़बर पइजी वेंदी बाबा, तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी। ॾिस मजो, मां तुंहिंजो दुश्मन न आहियां पुट, न आहियां तुंहिंजो दुश्मन। बाबा केरु चयो त तूं मुंहिंजो दुश्मन आहीं? अधे ही वठ लिकाए रख। ये छाजू गुरु आहिनि? ही गुरु सुकून जो निंड जो। हिननि जो छा सोचियो अथई? हवेली जी मानी केरु कंदी आहे? जन्नत कॾहिं कॾहिं रहमत बि करे वठंदी आहे। ठीकु आहे दी, जंहिं ॾींहुं वक़्तु आयो पोइ मां तोखे ॿुधाईंदुसि त भंग में रंग कीअं मिलाइबो आहे। पर आख़िर सोचो छा अथई? इन हवेलीअ खे हिकु चक्कर वरी बदनाम करण जो सोचो अथमि। न अदा न, पहिरियों ई सूरनि जा पलव बचाया अथनि। हाणे जे वरी को मसलो खड़ो थियो त हमेशह जे लाइ हिन हवेली में तड़जी वेंदासीं। कुझु बि कोन थींदो दी, असांखे कुझु बि न थींदो आहे, न ई असांजे दामन मथां कोई छंडा लॻंदा। त पोइ खुली छो नथो ॿुधाई त तुंहिंजे दिलि में छा आहे? बाबा जेको दिलावर खान जे दिलि में हुयो न उन हासिल कयो उन। छा हुयो दिलावर जे दिलि में? सोणीअ खे हासिल करणु ऐं अदा जी ज़िंदगीअ में कॾहिं बि दिलावर खान जी इहा उमेद पूरी न थी आहे। ऐं इन्हीअ करे दिलावर न मजो न, तूं अजायो बताल पियो वञे। बताल न थियो बाबा, न थियो बताल। दिलावर खान जा जेके बि गंदा कम हुया न उहे मुंहिंजे साम्हूं अची विया आहिनि मुंहिंजे साम्हूं। दिलावर खान त हिकु लाचार ऐं मिसकीन औरत सां शादी करे हुनजो सहारो बणियो आहे, सहारो। असांजो सहारो खसे ऐं ॿिए जो सहारो बणजण जी चाल मूंखे ख़बर ई बाबा, ख़बर ई इन चाल जी मूंखे। पर बाबा मां ख़ामोश हुयमि जॾहिं दिलावर खान जो क़दम खयो न हाणे मां खुली हुनजे साम्हूं आयो आहियां, साम्हूं। जेकॾहिं तोखे दिलावर खान सां विढ़णो हुयो त पोइ तूं हुन सां ठा छो कयो? बाबा आमो साम्हूं विढ़ण में दिलावर खान मूंखां ॾाढो हुयो दिलावर खान। जीअं दिलावर खान अदा खे विहारे फर में बंदूक हई न बाबा मां बि इहे कंदुमि। दिलावर जो इतमाद हासिल करे उनजे भर में वेही पकड़ वारी बंदूक हणंदोमांसि। तूं हाणे तमाशो ॾिस तमाशो त मां कीअं थो भंग में रंग मिलायां। पहिरियों तूं मूंखे इहो ॿुधाए त आख़िर तूं सोचो छा आहे? पर ॿुध, मां तोखे इहे हरकत करण कोन ॾींदुसि, मजू हरकत करण कोन ॾींदुसि। मां अॼु ई रहस दिलावर खान खे सभु कुझु ॿुधाए छॾींदुसि। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। जेकॾहिं मूंखे वधीक तोखे दिलावर खान चाहियो आहे न त दिलावर खान खे सभु कुझु ॿुधाए। जेकॾहिं तोखे ॿुधाइण खां पोइ बि दिलावर खान मूंखे ख़तमु न करे सघियो त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुमि, पंहिंजो
पाण खे मार छॾी तुम छा हादी हा जेसि ताईं इहो कमु न थींदो तोखे पंहिंजो पहिरियों मकाम कॾहिं बि न मिलंदो। इन जे करे चवां थो त तूं सिर्फ़ मुंहिंजे इशारे जो इंतज़ार कर ऐं जन्नत खे पाण सां ॿध। पोइ ॾिस त मां कीअं थो भंग में रंग मिलायां। मज्जू लगे तो पादरन जे भाव खां मोह करे। चमड़ो थई चमड़ो मरंदो पर मुड़ंदो कोन। लगे तो कंहिं कम सां वियो हूंदो, ज़रूर ईंदो। अजीब है, ये किथां जो मुर्गो आहे? इहो हिकु खाना जो माण्हू आहे। घणा ॾींहं मुंहिंजो पीछो कयो अथसि, पर अॼु न छॾींदासीं, न छॾींदासीं ब्रह्म। साथ जो जी मेहरबानी रुस्तम खान, मेहरबानी साथ जो जी। अकबर में मेहरबानी अल्लाह है। पर तू हिते असांजी जुए में कीअं? मथे कचे करे वञा पियो। अच्छा त पोइ का सवारी कोन थी छा? न ख़ैर आहे सवारी थी पवंदी। तव्हांखे तकलीफ़ ॾियणु नथो चाहियां। अरे बाबा तकलीफ़ छा जी? हल अॼु राति कयूं था कचहरी, सुभाणे तूं जिथे चवंदे उते तोखे छॾींदासीं। हल हाणे यार तव्हां पाण ऋण यार आई, पोइ किथे रहंदासीं? मोला मालिका अकबर टिकाणा खोड़। हल आहे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हिन तालो। अच्छा ठीकु आहे, जीअं तव्हां मुनासिब सम्झो। मूंखे इहो मुनासिब थो लॻे, तूं अचु मथां हलिया। तुझो वाटो निहारिया हो यार सजण, हाय अंगण बुहारिया तुझे तन जो हो रखियां में बीजा नजी मिले छा वेला गाल गोटो एडी राय साहिब न हलाए माई खैरा जे सिर दे खैर हुजे जे तोखे हिते सोड़ती थे त खणी उठी वञ। बाकी मुखे करे लाचार पिया त बता जगह हूं मटाईंदी। पहिरियां हिते मां वेठी हुयसि, खैरा जे सिर दे खैर हुजे तो जे पहिरियों वेहण सां कोई न सोफे ते तुंहिंजो नालो त कोन लिखजी वियो त हिते कोई बि वेही नथो सघे पियो। अरे माई खैरा जे सिर दे खैर हुजे, कोई शर्म आया तो तोखे आहे बि कोन। अच्छे दिलावर तोखे हिन वन में ज़रूर न कढाईंदसि। हवेली में थी कढाई? आए शुक्र कर इहो वॾेरी जो मां सब्र जो डोको भरियो आ। जे न त हीअं तते पेरे हितां कढाए हिकिड़ो सेकंड बि हिते रहण न ॾियां। अम्मा तोखे अति झलियो आ तॾहिं बि इहा ॾाए न ॻाल्हाए त फाटी मरे। हाणे ॿुधी न त छा थी चए? अम्मा चवण दे हिन खे, तूं हल पंहिंजे कमरे में वठी वञेसि न ॾाइण खे। अजायो असांजे ड्राइंग रूम में धप कई अथसि। ठहियो माई ठहियो, हाणे तूं बि घणी ॼारी नहर ॼारी। खैरा जे सिर दे खैर हुजे अमड़, हीअ ईअं कान मुड़ंदी जेसीं ताईं हिन धूतीअ खे सॼे ड्राइंग रूम में न गेलींदियूं सही। अम्मा चरी सच थी। पोइ देर न कर, फिरी अचेसि त सबक सेखारियोसि। मां परे मका काॾे माई वॾेरी हावेलीअ जी मालिकाणी
काटे थी भगी वने भले पर थी माई पर थी अम्मा ने मुझे के सुनिया तो ही तो अम्मा मां चवाए थी वरी जे करे हिय नमूनो समूनो जड़े भी करे ना त हिन के इहा टंकर ॾियणो घुर्जे पर हा इहो ख्याल रख जाए त जे सोणीअ खे ख़बर न पए न त पोइ वरी वञन वे अवदा मिठा अञा तो सामन जूं ॻाल्हियूं करणियूं हथ में महमूद ने चोरी नौकरियों की का खबर जा पई वडरस जे जवान मुताबिक हुआ शुक्री तवा वटाए महमूद को छोरी मारी तो नाए पई जेकर मरी वई त पोए किस्सो ही खत्म न महमूद न जेकर छोरी मरी वई मुझे तो लॻे इल्जाम सॼी जिंदगी मुझे ज़मीन खे कोंदो पोइ अहिड़ा कम छो था कयो जो पंहिंजे ज़मीन ॾाढो ई मुतमइन न रहो तुंहिंजी ज़ुबान तमामु वॾी थी वई आहे नंढो करणो पवंदो